नासिन साल 2023 महांगो तरीन साल करार ॾिनो वियो आहे, जंहिंमें आम वाहपे समेत समूरियूं शयूं महांगियूं थियूं, जंहिं सबब आम माण्हू जूं दाहूं निकिरी वियूं आहिनि। वधीक तफ़सील पेश आहे मुस्तफ़ा ख्वावर जी हिन रिपोर्ट में। साल 2023 मुल्क जी मईशत लाइ सुठो न रहियो। डॉलर, बिजली, गैस ऐं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमत में रिकॉर्ड इज़ाफ़े आम माण्हू ऐं कारोबारी वापारी बिरादरी जा होश उॾाए छॾिया। 2023 जे दौरान महांगाई उरूज ते रही। बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं वधण सां पैदावारी लागत बि वधी वई। 22% व्याज जी शरह, डॉलर जी क़ीमत 300 जे लॻभॻि रहण खां अलावा एलसीज़ बि न खुलण सबबि कारोबार बुॾतर जो शिकार रहियो। कारोबारी तबिके जो चवणु आहे त साल 2023 जे मुख़्तलिफ़ हिसनि में उन्हनि लाइ कारोबार करणु मुश्किल थी वियो, जो रिकॉर्ड महांगाई सबबि शयुनि जो विकिरो ठप थी वियो। निगरान हुकूमत ऐं पाक फौज कदमनि सां डॉलर जी स्मगलिंग रोकिजी वई ऐं पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं घटि थियूं त हालतूं साज़गार थियणु शुरू थियूं। अहिड़नि हालतुनि में स्टॉक मार्केट बि नवां रिकॉर्ड क़ाइमु थिया। लाहौर चैम्बर जे नायब सदर अदनान भट्ट अहिड़ी सूरतहाल खे ख़ुशी जोॻो करार ॾींदे चयो त 2024 वधीक बहितरी जो इम्कान आहे। सनअतकारनि ऐं वापारियुनि चयो त 8 फरवरी ते आम चूंडुनि खां पोइ ठहंदड़ नई हुकूमत में बि जेकॾहिं मौजूदा पॉलिसी जो तसलसल जारी रहियो त यकीनन मईशत इस्तेहकाम तरफ़ गामज़न रहंदी।